थीना वरी दी मदीने वींदा से जो त मदीनो मदीनो है ते शार जो मज़ो त मके मदीने सुभान अल्लाह पाक नबी इमामुल अंबिया जना जिब्रील जो से जिब्रील सोहन के सरदार नबी इमामुल अंबिया के रब तो जवे जल्दी कर मुझे हबीब के मथे वठिया त जिब्रील मथो बीठो सुभान अल्लाह जवे तो से कियो ठाया के जिब्रील हाने हिय कर मुझे पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी पेरती भरसा गोडा भनी अदब सानिए वे ये शागिर्द पजे उस्ताद जो वेहंदो आ मुरीद पजे मुर्शिद जो वेहंदो आ वो मुझे साईं जे पेरन दी भरसा तहिया की सूरत में वेही पजा नूरानी चप खोले मुझे साईं जे पेरन जे चरण ते चप्पर की चुमियोड़े या त दुनिया जे बेवकूफन के पतो पवे जाहिरन के पतो पवे त नूरन जो सरदार जिब्रील अमीन भी मोहम्मद नबी के कदमन में सुभान अल्लाह जिब्रील नबी से जे पेरन के जुमे तो शान मंजर हुंदो त सुभान अल्लाह जुमे तो चमदे नबी से जे जाग थी वई संग फरमाए जिब्रील छथो करे सुभान अल्लाह जिब्रील जो से सोना सो खुदा की कसम जिंदगी में मुके एडो सुकून ना आयो जो तो मोहम्मद के कदम के चुमा में मुके सुकून आयो सुभान अल्लाह जुमे तो चुमदे नबी से फरमाया से जिब्रील यार बुधाए आयो किया दस्त सही जिब्रील जो सोना जे सुमण की रात ना है जे जागण की रात सुभान अल्लाह सजो सफर जो नक्शो नबी से जे जो रखे सुभान अल्लाह सोना हितों को हिते हनवा सजो फरमाया जिब्रील है तो महीना जो सफर अग में मुखे इतला करे हम क्या रीत कया हां असाए तो सबरदा हो कराची के सफर ते वींदा हूं अग में 8 डी दिमाग ते सफर स्वा कराची वणवा और रेल में चढ़ा या कोच में भी नबी से फरमाए हेडो वडो सफर आ में मुखे बुधाए हां तैयारी त कया हां जिब्रील जो सोना सफर बिल्कुल वडो आ पर पूरी दुनिया निंद्र में सुती पई होती सजो सफर करे वापस मोटी अची तवा के बिस्तरे ते निंद्र भी करनी आ सुभान अल्लाह और सोना मोहम्मद करीम तुझे नाले का सदके वजा चोन सुभान अल्लाह ऐ पाक नबी इमामुल अंबिया फरमाए जिब्रील हेडे वडे सफर जला को केड़ी सवारी खणी आयो आज सवारी जन्नत मुआदी आ के जो नालो बोरा सुभान अल्लाह जन्नत में सवारी बोरा का वदी के ताकत वाली सुठियों स्पीड वाली ॿियूं भी हुई पर बोरा के सब का नकड़ो हो सब का कमजोर हो रोई रब के चवे पे मौला यो मुखे न मिलंदो जे तुटो पर न थींदो सुभान अल्लाह ज़ाहिर दे बारो असा जो कारी लुत्फला वायद खत्म चढ़ा पोता के जे पमाता ने ला सवारी भी आ रही मोटरसाइकिल भी होती चिंची भी बैठी होती केड़े सवारे जा नाला मथा कारी भी हो जन पर घर सा हवाई जहाज होती ता जी दिल छाते भरती नथा गलायो सुभान अल्लाह एदा पेरी जमीन ते न ये नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कमजोर ते न चढ़न हा भली सवारी ते चढ़न हा भली सवारी तया और होनु पर कमजोर के रब दुआ कमजोर जी कबूल करे रब के एडी ताकत दी जो दुनिया की काई सवारी उन सा पुजे ही न सुभान अल्लाह दुआ में एडी स्पीड थी जे बिजली की रफ्तार बंद पटन हो जे ता जे बने आखिर में बर्फ हो जे तवा जो वनी ओ इंडिया में अंदाजो लगाए जे पटन हण जे घणा कलाक काटो पर सेकंड जी वडो अल्लाह अकबर सोने हबीब बैठे मोहम्मद करीम के मेराज वाली रात जका रब सवारी या सवारी जदी बिजलिया वाली रफ्तार पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बोराक जे वेठो आया त बोराक जा जमीन ते पैर झलझली न पिया खुशियां मोहि टप पियो दे सुभान अल्लाह जिब्रील अमीन वहार के पकड़े सटड़ी जो सो बोराक मस्ती न कर वडाई न कर तकबर न कर तो दे हुआ हस्ती सवार छण वाली आते जना नबी की सिकंदा आया सुभान अल्लाह बोराक जो जिब्रील मुके डरदा लगे यार मुके तो खुशी आ जो सवाल नबी जो सरदार मोटी कुठी के सवार थी दो जे पाक मोहम्मद अरबी की कदमत की बरकत दे करे अल्लाह पाक मुके जन्नत की सवारी दी सरदारी दे सुभान अल्लाह ए मदीने जो मीर हो सवा लख नबी जो ताज हो जे सदके रब चढ़ ही कहा सुभान अल्लाह पाक नबी दा फरमान मावला बोरा के चढ़म अची जो बोरा की स्पीड वकी दुनिया की सवारी केड़ी ते भी चढ़ो स्पीड में लदी तो लोडा लमईंदा मानू तो ना जहाज में लोडो ही ना है जे जहाज में फिरिया है कदी हिया पे थे साहो अख में पे करे सा नबी से फरमाया तजरे बोरा के चढ़म तीन हवा वांगुर पे हले ये रफ्तार लुटे पुडई न हुई खबर ही काने पे जिब्रील जो सवाल न हो सुभान अल्लाह चढ़े हुई मस्जिद जिब्रील जो सही न हो मान जो जिब्रील बैठो ही मसा एकदम
पूछा कि मैं जिब्रील कहीं जाया जिब्रील जो मुझा सुहा नबी मुझा दिलबर नबी मुझा पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने शहर जो नालो यसरब यसरब माना दुखन वारो शहर तकलीफन वारो शहर मुझा सुहा हबीब कुछ दिन का अल्लाह से तो के इज्जत सा नवाजींदो अल्लाह से तो के इज्जत सा माला माल कंदो पोते तुझा माए प्रेम मित्र अजीज करीब मक्के जा मानो तो मोहम्मद नबी की इज्जत बर्दाश्त करे सगंदा वो तो मोहम्मद करीम की वो शहर छड़े करे मक्को यसरब मक्को छड़े करे तो के यसरब में आबाद थियो पवंदो तो मोहम्मद करीम जी कदम जी बरकत जे करे अल्लाह पाक ने शहर के नाले के मथे यसरब में मदीनो शरीफ बनाए सुभान अल्लाह तो जी इज्जत बर्दाश्त न करे सगंदा मुंह मन सा डिठो आ तजरबो कयो आ पुराना मानू बैठा हो इज्जत पहिजन का बर्दाश्त न आज लैंडिंग तू बुधाई या है मैं गलत तो कराए इज्जत पहिजन का बर्दाश्त न थिया प्यार सड़ गई सगा भाई होंदई की प्यार पचंदई तसरिया बेटी मिलकत हिन खाधी या रब हन के तदनिया ओ 650 सड़े सड़दे ते तो भी जलील थींदे होते कबर की बाह में भी सड़दे साड़ी कदे भी तरक्की न कंदो सदाई तो सड़दो जो खुदा जो कसम पे के किसी करे सड़े न खुदे रे मौला के हिन के नो थी त मुखे भी तोले तोखे तो को केर पुछणवा सुभान अल्लाह नबी साईं के जिब्रील जो सुना वो तो के मक्को छड़ो जने मक्के में मुझा साईं मोटी आया मेरा का पुरब इज्जत सा नवाज तो पंजा मित्र अजीज का सड़े में बचन तने तने जो नबी साईं की तकलीफ टुकड़ी न इजावली न रस्तम ते कंडा उछलायो ये जो मानू सड़दा है पहला पहजन ते सड़दा है भा भा इज्जत बर्दाश्त तो कोई को विचारे ते अरे शामो सा कंदे कीचड़ पे उछलदा पर इज्जत वाले की रब इज्जत रख सुभान अल्लाह न सड़ो इज्जत ॾियण वारो भी अल्लाह हो तो कसण वारो भी अल्लाह हो तो जे मानू के हथ में इज्जत हो जे त 5 मिनटन में मानू के उघाड़ो करे रब तो फरमाए माई आया जेके इज्जत जाए माई आया जेको पसान अली फरमाए कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंजिउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज्जु मन तशाउ व तुजिल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर सुभान अल्लाह मेरा बादशाह डरायो इज्जत है जिल्लत कहने हथ में मानू जे हथ में हो जे तो मानू वात वारो ग्रह भी कटी वठन एडा सारी लची जे अंदर में गंद में भया गए मां दुआ करवायो त सारी लखा बचाए आमीन कजो आमीन नबी साईं के सदमा जुड़नो दुख जुड़नो तरफ तो फरमाए मुजा सोना छड मक्के के शहर के छड पंजन जे पाड़े के वनी यसरब दे वन मुजो सोनो नबी जने यसरब दे वने तो मक्के के छडी पे वने तो अबा कखा डाडा मिठा होंदा है अबानी धरती ते जिते माऊ रहंदो आहे पचंदो त मरा भी ते मरा वो अखिर मा घोड़ा भी वंदा पे वन और सोना हबीब तो जे नाले तो सत्य वना जने मक्के पार के छडे यसरब ने पहुंचो तो सोहे जी कदम जी बरकत करे शहर के रब एडो तरंगियो जो मुझे सोनो मोहम्मद फरमाए गुरबत वाली जिंदगी सदी मुनी खत्म थी वे खुशहाली वाली जिंदगी सुभान अल्लाह गुरबत में नबी से गुजारन दिया मिस्कीनन में जिंदगी मिस्कीनी में गुजारन दिया नबी से की खिदमत में जिब्रील लही आयो सोना तमा एक वेलो खाओ था ब वेला भूख थी आयो अथड़ा कहां खणो आमीन मा तो क्या रब से दे वजा तो मोकल तो वठी अचा थोड़ो रहमत वारो पर हद जबल ते घुमाया तो सजो सोनो समझया सुभान अल्लाह असा रात दी दुनिया जे पयो बड़ी भा जा दुश्मन बन गया गलत बोला दोस्त जेके होया अंदर जा होए भी पेड़ रखी नहीं गया नबी अलैहिस्सलाम फरमाए जिब्रील मा मोहम्मद की दौलत न खपे पैसो न खपे बैंक बैलेंस न खपे तो रहनो हिते नाही मन ते लगना है सुभान अल्लाह असाजी नजर है तो होए ना हराम होजे हलाल होजे हाली तो पेजो है जन्म वारो पेट भरियो अठड़ा मुबारक मथे थी अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना व हशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन सुभान अल्लाह यार बराए के मिस्कीन सा मारे के मिस्कीन सा पर जने क़यामत में मां मोहम्मद के उठारे ते गरीब मुझे सामने सुभान अल्लाह ओ गरीबो खुदा जो कसम मा तजरबो कयो आ मा सिंध बलोचिस्तान में घुमियो आया
चपे चपे जा माण्हू ॾिठा अथऊं चपे चपे जो पाणी पीतो अथऊं ग़रीबनि जी दिलि खे रब दरिया करे छॾियो ग़रीब जो ईमान इहो आहे त अॼु रब ॾींदो त सुभाणे उहो ॾींदो अॼु खपी ॾींदो हो ॾींदो हे ॾींदो गठियूं ॾींदो वींदो बैंकनि में पूरींदो पोइ अज़ाबनि में दुनिया ख़तमु थींदसि बीमारियुनि में ख़तमु थींदसि मुसीबतनि में ख़तमु थींदसि ख़ुशि नसीब उहो माण्हू थी जेको अल्लाह जे रस्ते में दौलत मिले थी ख़र्च पियो करे पाक नबी इमामुल अंबिया जो मेराज जो बयान कयो नबी से फरमाए वरी सवारी जे करे मूंखे ख़बर ई कान पई जिब्रील जो सुहाणे ते लहो वञनि फरमाए लथो पुछियो जिब्रील कहिड़ी जाइ आहे जिब्रील चयो मुंहिंजा सुहाणे हिन जाइ जो नालो बैतुल रहमा जिते ईसा नबी ॼायो हो पाक करीमन फरमाए वरी चढ़ी वेठो वरी जिब्रील जो से वरी लहो वेठो की मसलो मां पुछियो जिब्रील कहिड़ी जाइ आहे जिब्रील जो सुहाणे हिन जाइ जो नालो तूसी नाहे जिते हज़रत मूसा कलीम अल्लाह सां कलाम कंदो हो कुर्बान वञा मदीने जो मीर मुंहिंजो सोनो मोहम्मद फरमाए थो सफ़र कंदे 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 रस्ते में हलंदे हलंदे हिकु जॻह ते पहुतो हिकिड़ा माण्हू मां ॾिठा जंहिंजूं ज़ुबानूं हेॾियूं वॾियूं हूं मेलनि ते ज़ुबानूं लटकिन पियूं पाण करीमन फरमायो माण्हू फरमाए त माण्हुनि जे पेरनि में लताड़जनि पियूं मां पुछा कयो जिब्रील हे केरु हिन कहिड़े ॾोह जी सज़ा अथनि जिब्रील चयो मुंहिंजा सुहिणा नबी हे उहे माण्हू हिन जेके दुनिया में माण्हुनि जूं गिलाऊं कंदा गिला की बीमारी नथा ॻाल्हायो हुते वेठो हुनजे घर हुनजी गिला हुते वेठो हुनजे गिला छड़ो पंहिंजा नंबर थो वधाए पाण करीमन फरमाए जो पंहिंजी गिला करे थो या ॿुधे थो ईअं पंहिंजे अमलनि खे साड़े थो ये पलार जे तेरे के माण्हू तीड़ी ॾे त यकदम में लखो बणजी वञे न पंहिंजी गिला जो न गिला खोरनि जी मजिलिस में वियो फरमाए अल गीबत अशद मिन ज़िना नबी तो फरमाए गिला ज़िना खां बि बुरो अमल अथव अल्लाह तहां असांखे गिला जी बीमारी खां बचाए आमीन त चओ आमीन साईं फरमाए त थोरो मां बिना वधियुम अल्लाहु अकबर मदीने जो मीर फरमाए हिकिड़ा माण्हू मां ॾिठा जेको हिकिड़ो वण हो जेके वॾा वॾा कंडा हा जेको जो रोट पे के कीले करे पाण जी खल उठड़े पियो करे रत फुहारा ॾेई निकिरे पई वरी ठीक पिया थी वञनि मरण न पिया सदाई तकलीफ़नि में अज़ाबनि में हुया साईं फरमाए मां पुछा कयो जिब्रील हे केरु हिन जिब्रील जो मुंहिंजा सुहिणा नबी मुंहिंजा दिलबर नबी हे उहे माण्हू हिन जेके रस्ते में ईंदे वेंदे माण्हुनि खे ईज़ाईंदा हुआ तकलीफ़ ॾींदा हुआ चोर हुआ लुटेरा हुआ बदमाश हुआ पंहिंजनि पैसनि करण जे ख़ातिर माण्हुनि खे ज़लील कंदा हुआ ख़ुदा जो नालो थो अल्लाह जी पकड़ सख़्त वॼे पकड़ बची थी वई त मिंट बि न रहंदो जीअं अमेरिका खे पकड़ थी आहे पूरी दुनिया जे फ़लस्तीन जा मुसलमान निहाल पिया त मुसलमान बि उन्हनि खां मदद न पिया कनि ओॾे अबरहो काबे खे कहण आयो यानी इंसाननि मां हिमत ख़तम थी वई त पखियुनि खे रब मोकिलियो अलम तर कैफ़ फ़अल रब्बुक बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तज़लील व अरसल अलैहिम तैरन अबाबील रब अबाबील हेठण पखियुनि को कमु वरितो चई ज़मीन ते तव्हां ॾेई वञो चूजमो पखियूं खणी मथो उछलियोसीं असांजूं पखियूं छा कजो रब थो चवे मथो उछलण तव्हांजो कमु एटम बम खां वधीक ताक़त में रखण मां अल्लाह जो कमु रेज़ा रेज़ा करे छॾे फ़लस्तीननि जा बच्चा पिया मासूम कुझु ॾींहं न मुड़ियूं रोइनि पियूं ख़ुदा जो कसम आहे नौजवान रोइनि पिया अमेरिका जे इशारे ते पिया हो नचनि इसराइली बेईमान होॾो काफ़िरनि जूं पुठियूं भरायूं रब साईं ॾिसंदो रहियो रब छॾींदो आहे ज़ालिम खे रब छॾींदो आहे मन मन सुधरे मन मन हया अचे मोटी पवे त वरी बीमारी थिया पर हे बेईमान न सुधरिया पोइ अल्लाह साईं इंसान को कमु न वरितंदो आहे पोइ पखियुनि को कमु वठंदो आहे हेतिरो पखी आहे जंहिंजी पाण अमेरिकन पाण बयान शाया कयो आहे पाण मीडिया ते ॾेखारियो अथनि माण्हुनि जी बाहि ॿारियल नाहे पखी असांजे मथां अज़ाब मोकिलियो आहे हे पखी जो अज़ाब नाहे रब से हिनखे अज़ाब बणाए तव्हां ईअं जो ज़मीन जे तख़्ते ते हिन मीडिया ते ॾिठो चूं पियो हणे त बाहि जा गुलाब साईं इहो छा हे ख़ुदा जो अज़ाब अञा ताईं बाहि नथी ॾिसां केतिरा ई माण्हू हज़ारनि जी तइदाद में कलमा था पढ़ंदा वञनि मुसलमान था थींदा वञनि सुधरी पोइ मोटी अचो रब जे दर ते जंहिंजा 24 कलाक दरवाज़ा खुलिया पिया अथव मतिलबु ओचितो मौत न थी वञे मतिलबु क़बर में न हलिया वञो उन सुहिणे रब खे राज़ी कयो रब सां ठाहो पियो मन रुठल राज़ी थी मन जन्नत जो फ़ैसिलो करे छॾे
अजीज दोस्तों ऐं बुजुर्गो ऐं भाइयो, मदीने जे मीर जो मेराज के बयान कयूं। साईं फरमाए थोड़ो अगना वधियुमि मां हिकिड़ा माण्हू मां ॾिठा। अल्लाहु अकबर। साईं फरमाए हलाल गोश्त पकल छॾे हराम मुअल ढूंढ ॿिया पटे खाइनि। पाण फरमाए त मां पुछियुमि जिब्रील को हे केरु हिन, कहिड़े क़िस्म जा माण्हू, कहिड़े ॾोह जा ॾोहारी? जिब्रील जो सो आहे ज़ानी मर्द ऐं ज़ानी औरत। हे उहे मर्द जेके पंहिंजूं घरवारियूं हुयनि, पंहिंजनि घरवारियूं हूंदे सूंदे पराउनि औरतुनि सां ज़िंदगी विञाईंदा हुआ। उहे मर्द आहिनि, उहे औरतूं आहिनि जेके पंहिंजनि मुड़ुसनि हूंदे सूंदे पराउनि मर्दनि सां रातियूं गुज़ारींदा। हे मर्द पराउनि औरतुनि सां ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। इन्हीअ जे करे हिननि खे हलाल नसीब न आहे, पिया था हराम खाइनि। क़यामत क़ाइम थींदी, ऊंधे पर वञी जहन्नम जी बाहि में वञी लेटंदा। सुभान अल्लाह। पाण फरमाए था थोरो अॻियां वधियुमि, हिकिड़ा माण्हू मां ॾिठा जिन खे मलाइक बाहि जा टाटा पिया खाइनि। छा पिया खाइनि? बाहि जा ज़बरदस्त टाटा। साईं फरमाए मां जिब्रील खां पुछियुमि, जिब्रील केरु आहे? जो कोमल दिया है या बस किसी ते मां बदल थोड़ी बस मां पंहिंजी दुआ करंदो। हिन महिल ते पता न साढा 3 थिया आहिनि, भला यकीन मुंहिंजो ठीकु त कोन्हे। हितां फोन कयो ने वञो हलिया वापसि। हिन महिल ते न घुराए मां 11 बजे जो पने में एकड़े दो हज़ार दो यारी हिन जिब्रील जो मुंहिंजा सुहिणा है यतीमन जो माल खाईंदा हा। हा मरी वियो, भाटे जी मिल्कत खाई वियो, खोड़नि जाइनि ते इहे ॻाल्हियूं थियूं, हिनिया न ॻाल्हायो। साईं फरमाए थोड़ो मां अॻियां वधियुमि। अल्लाहु अकबर। मदीने जो मीर मुंहिंजो सुहिणो हबीब दिलबर नबी जो फरमाए मां हिकिड़ा माण्हू मां ॾिठा। सुहिणो हबीब नबी जो नबी इमाम लंबिया रहमत दो आलम फरमाईंदा जिनजा पेट एॾा वॾा हा, कोठनि एॾा वॾा हा, शीशे वांगुरु ज़ाहिर पिया थियनि, अंदरि नाग बलाऊं विछूं पिया घुमनि। पाण फरमाईंदा मां पुछां कमि जिब्रील कहिड़े ॾोह जी सज़ा अथनि? जिब्रील जो मुंहिंजा सुहिणा, मुंहिंजा पाक मुहम्मद करीम हे ब्याज जी थी ब्याज खाईंदा हा। ब्याज जी बीमारी आम हली दुनिया ओ व्याजी हो जो ब्याज तो खाए या ब्याज हलाए तो दू बदू जो रब सां जंग जो ऐलान तो करे, जो रब सां जंग जो ऐलान कंदो हो पाण बचंदो। खुदा जो नालो तो याद खाइण को बचो, पाण भी बचो, पंहिंजी औलाद खे भी नसीहतूं कयो। काफ़ी वाक़िया हुजूर साईं खे ॾेखारिया विया। साईं फरमाए त हिकिड़ी औरत खे मां ॾिठमि जेका मथे जे वारनि सां मथे टंगियल हुई, जीअं मथे सदाउनि बकरनि खे कोई खल लाईंदा आहिनि, मथे टंगींदा आहिनि। नबी साईं फरमाए मां टंगी पई, मलाइकुनि जो दिमाग़ जो मिजालो कढी ॿाहिरि खे टकाइनि। साईं फरमाए मां पुछियुमि जिब्रील कहिड़े ॾोह जी सज़ा अथसि? जिब्रील जो मुंहिंजा सुहिणा मुहम्मद करीम है उहा औरत आहे जेका दुनिया में मथे जा वार धारनि माण्हुनि जे साम्हूं ज़ाहिर कंदी। सची ॿुधायो अॼु इहा हालत आहे या न? जाॾे जूं तकियूं था स्कूटरनि ते मायूं वेठियूं आहिनि, बेरवागी थियूं। हिरन कबर में ते मायूं ख़बर पवे ओ मुंहिंजो अल्लाह जो नालो ॼाणो तो, रब जो नालो ॾेई अर्ज़ ॼाणो तो। बेपर्दा थी ज़िंदगी न गुज़ारियो, पर्दे सां ज़िंदगी गुज़ारियो। बेपर्दा औरत नबीअ जी न्याणी सां गॾु जन्नत में न वेंदी, पर्दे वारी न्याणी नबीअ जी न्याणी सां जन्नत में वेंदी। काफ़ी वाक़िया नबी साईं खे मेराज वारी रात ॾेखारे विया। मां दुआ करण आयो आहियां अल्लाह साईं असांखे सोने महबूब जो 1 नंबर मोहम्मद करे। आमीन। मुंहिंजा दोस्तों मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो रब साईं तव्हांखे जुमे जे बरकत वारे ॾींहं ते विहारियो। मौलाना साहब भी मेहनत करे हमेशा जलसो जुमे ते रखंदो आहे। नबी साईं फरमाए जुमे जो ॾींहुं सभिनी ॾींहंनि जो सरदार ॾींहुं। सुभान अल्लाह। फरमाए त हिन ॾींहं ते जेको सुहिणो अमल करे मरी थो वञे, मरणो हर कंहिंखे आहे। जे सुहिणो अमल करे मरी वियो, क़बर में पुॼंदो वेंदो, क़बर जो पुछाणो भी माफ़ थी वेंदो। साईं फरमाए ॾींहं जी बरकत जे करे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह पाक उन बाने जी कुठीअ ते शहीदनि वारी मोहर हणी शहीदनि सां गॾु वरी जन्नत भी रवानो थो करे। सुभान अल्लाह। एॾियूं हिन ॾींहं जूं बरकतूं हिन करे त कारी लुत्फ़ ला चूंडे जुमे जो ॾींहुं हे खुश नसीब भागन वारा हो जो इन महफ़िल में शरीक था थियो। सुभान अल्लाह। कारी साहब शुगर जे मरीज़ जी तोखे पाण ख़बर आहे, शुगर लो आहे, इंतज़ाम हुजे कोई थी आहे न माल काथे ॻाल्हायां तो हे सभु शुगर जॾहिं लो थिए त पोइ छा कबो आहे? होॾे मथे वञिबो आहे, माल पाणी खाइजे न अभी त न वई इन माण्हुनि जी मानी मां खाई। जॾहिं शुगर किरंदी आहे त हिकु जलसे ते मां वियुमि, अचानक शुगर किरी पई। सची थो ॿुधायां, पहिरियों त मां उन्हनि खे नंबर न पियो ॾियां, मतिलबु बाबा वाइज़ मुंहिंजो आहे शुगर जो किरी त मां चयो छा थी वियो? मूंखे कुझु शुगर किरी पई आहे, मानी खणी आया त 7 माण्हुनि जी खाई, पोइ आज़मो न पई थिए।
शुगर वाले की गिर दिया तो खैर न हुआ तो इन्हीं पे करे अल्लाह सन रहम करे माशाअल्लाह रब की बड़ी मेहरबानी थी जो तव्हांजी ज़ियारत मां दुआ करना आयो अल्लाह ताला सभनी के जेके भी मस्जिद में बैठा हो सभनी के मक्के मदीने जो दीदार कराए ऐसा लाख पाक गुलाम नबी भी बैठा मां नेत्र में पाप दिठम से मक्को मदीनो दिसिया को जाई दिठम ने दिसिया तो दायर भी नथी सो इन जा मौलूद भी थीदा मक्के मदीने की तारीफ थे असा जा लिंग ने ठा सुभान अल्लाह ए मोजे अखन जे भी बटे नवा हाजी जे मोटी आए दिसी मां भी उनन के ठरा तो जन मुके मक्को मदीनो सजो कमायो उहे भी आया खुश नसीब आवे आया जन मक्को भी घुमायो पर पंजन गाडन जो घुमायो पंजन खरतन से घुमायो शामान की तारीफ जा मुंह ते खुशामद थी को अल्लाह इनन के दुनिया में भी नवाजे वा रब क़यामत में भी नवाजी लो आमीन तचो मोजा दोस्तों मक्को मदीनो दिसी आए त थक लही वी दई जे मदीनो दिठो ना है मानी चोदो जो जायो ही ना है सोने मोहम्मद जो रोजो दिसी आ रोजे वाले नबी फरमाए मन ज़ार कबरी वजबत लहू शफाती नबी तो फरमाए कि जिंदगी में एक भेरो भी मां मोहम्मद के रोजे जी सलात व सलाम पढ़ी मुझे मथो वाजिबा क़यामत में मां मोहम्मद करीम हाथ पकड़े जन्नत में जाए वठी दीदो मां सुभान अल्लाह दुआ करना है वहां रब ताला इन 2025 में ता के मदीने वठी इन रमजान शरीफ जो तो के होते उम्र नसीब करे हाने भी दोस्त मुखे हो तो जा काफी फोन था कन जैसे अचो रमजान जो मजो ही पंजो आमद मुजो पुरानो यार जा सिद्ध भी वो बने तो को मां भी बने तो सुभान अल्लाह उते तो होते ता तो सजो था पर मुंडा खा वठी मुसा आखिर ते उन निभायो हो इंशाअल्लाह तो जरूर रब घुराई दो जैसे मदीने में मजो आ रमजान में सुभान अल्लाह कारी इस्लाम भी रमजान में गयो ये ना सही अल्लाह पंडो वरी भी इंसान सब ही अल्लाह से तो इंशाअल्लाह और मदीने का मानू भी मिठा है पर बोली भी मिठी थन सुभान अल्लाह सोहे नबी के शहर में रहमत जो बड़े शान वाला है सुभान अल्लाह सखी भी सखी है जिनकी सखावत दी हत्ता जब तो जा दे रहमत उनके भी तो सखी बनाए सुभान अल्लाह आयो के मक्के मदीनो दिसी आया हो के जो बैठा मुझे नजर में थोड़ो हथ त मथे दिखायो जेके दिसी आया हो माशाअल्लाह गंज बैठा है ता तो बड़े प्यार इंशाअल्लाह इंसान वरी जल्दी नवा की दो आए जेके दिसी आया है नो मौला वरी भी दिसी मां दुआ किया तो जेके न दिसी आया है उहे तो वणन जेके दिसी आया है उहे भी वणन सुभान अल्लाह मां दिली दुआ करना है मां तो सोने नबी जो रोजो दिखाए अल्लाह जो फजल जने थी दुआ माने जे को खबर ही न पनी सुभान अल्लाह मुझे दोस्त बैठो हाफिज मोहम्मद दी ता कसम दई पुछो उते जने मां मदीने में मक्के में गड होयो अचानक कीअं रब जो कुर्ब थियो कीअं वरी उते जे मानो खिदमत कई है मुझो पुत्रा नात खाना इन के वरी उते जो ते वेठे वरी न मिलाए जो याद छो कीअं रब जो कुर्ब थियो अल्लाह जो एहसान थियो मां दुआ कया तो मक्के में या मदीने में सुभान अल्लाह सुभान अल्लाह कर मां कुर्सी छया बस सुभान अल्लाह मक्के में या मदीने में रहायन तो के सौलो सुभान अल्लाह मदीने मुल्क दे मौला घुरायन तो के सौलो अल्लाह जे को देरी कोनी करोड़ पत्ते ते न छव पैसे वाले न छव जे घोड़े ते गरीबन के घोड़े रब जो फजल थव रब जो एहसान छो थव जो मस्जिद में बैठा हो इंशाअल्लाह मां भी दुआ करो तो अल्लाह बदो हिन साल मदीने में जाए या दुआ घोड़ा के 5 साल का को बच्चों इम्तिहान वठो मां मर्जी अता वठावा या न वठान ता के लागे सो इने जे करे हे मुसा मक्के में भी गडो हिकड़ो गजल हे चोदो ए नात शुरू करे त सब कीए बैठा न जो के चिड़िया घर में प्लास्टिक का मानो हेडो फिट प्लास्टिक का चिड़िया घर में मानो को चढ़ोदा ही ना है हेडे होडे के हाथ में जो रात हे भी सखर ते दुआओं दी दो वनी अल्लाह करे हिन साली मदीने इंशाअल्लाह अञा भी आलिम सबूरा भी आए नात पान गुलाम